तौबा कर, ये अड़ा थी जो चई चुप कर। मां छोकिरी सां मिली ही मान, मांखे शहरी पई लॻे। इहो बि भेण हाणे, न त इहे अहिड़ा हा जो उन्हनि जी मायुनि जी क़बर ते को दुआ घुरंदो हो न, उन खे बि कारो कंदा हुआ। थियुनि बि त अहिड़ो ई न पोइ। पाण ॾिठो त दिलावर एक्सीडेंट थियो, चाचो कुराड़ो अमीर बशक मरंदे मरी वियो त पुट मथो न आया। और जेको सौटो ने इहो बशू बशू जंहिंखे कंदा हुआ, जे सिगरेट पी पी कारो दूं करे छॾियो पाण खे, जा वञी अस्पतालनि जे बिल थियो। तौबा भेण रब खां ज़ारी आहे, करणी भरणी आहे। और जिथे वेहंदा हुआ न, माण्हुनि जो जीअणो हराम करे छॾियऊं। हिन सां अटका आहिनि, हुन सां ऊचा आहिनि। असां बि नंढियूं वॾियूं इन ॻोठ में थियूंसीं त कॾहिं चोरी जो नाव निशान ई न ॿुधोसीं। हिननि हिकिड़े महीने में 3 वारदातियूं करायूं। बसि अथई बुरे कम जो नतीजो बि बुरो। असां न चऊं, सुभाणे भितियुनि खे बि कन आहिनि। ॻाल्हियूं वञी लाइ काथूं जूं काथे थियूं पुॼनि। खॾ में हाणे नदी, असांजो छा। वरी अहिड़नि जे साम्हूं तर जा चङा बि झुकियल थी। छड़ी चङा हरे आम ख़ासि उन्हनि जे साम्हूं पियो ठाठा करे। मुबारक हो तुमको ये जाब तुम्हारी करे, सदा पैसे कमाती रहो ये दुआएं हमारी करे। करे। थैंक यू भरगण। जब किसी की जाब लगती है ना करे, मेरा रूह कुटे में रोता है करे, रड़ियों करता है करे। क्यों? कोई कारण तो होगा ना। काश मैं भी पढ़ी लिखी होती करे, दर दर पे वाटला की मानी के लिए नहीं जाती करे, बल्कि नौकरी करके अपना पेट पालती करे। पढ़ाई और प्यार की कोई उम्र नहीं होती भरगण। आज ही मेरे स्कूल में दाखिला लो और पढ़ाई स्टार्ट करो। मां पढ़ियमि पोइ मालकन भी खटियो खाधो करे। मैं असल में आई हूँ कि मेरी मंथली मुकर्रर करो करे। अगर तुमने मंथली मुकर्रर नहीं की ना करे, मैं बता रही हूँ तुम्हारी पगार में पूरी नहीं पाएगी करे। मैं भी वही पोतल चीज़ हूँ करे, पो वत जाए यो रोड़ा आड़दी करे। इतनी बुजुर्गी हम खुद भी रखते हैं भरगण, तुम दिल खोल कर पिटो, कोई फर्क ना अटू। ड्रिजो उस दिन से नाजी जिस दिन मैंने उर्दू सिंधी मिक्स करके तुम्हें पिटिया करे। मैं बता रही हूँ आसमान से डायरेक्ट फोड़ करेंगे करे, तुम भी रुगो करे। मेरी पिट आसमान तक जल्दी पहुंच जाती है करे, और फिर तुम लोड़ती रहे ना करे। शोकर गुलनाज उथारियो कि न वेठी आ? गुलनाज वरी केड़ी आ? इहा आवाज़ छा गुली था कंजे खे? इहा ॾिनी हुयो न सौट खे, लटो बि विझी आया हा, पोइ न ॾिनऊंसि छा? छोकिरे न वधी, कराची में फैक्ट्री में कमु कंदो आहे, उते छोरी सां खरियल हो। हिते बि जेके 2 ॾींहं अचे न, उन सां राफ़्ते में आहे। अल्लाह, तेलो त सुहिणी से बि थी मंग फिटी कई न। मां वई हुअसि न तोहरनि ते, पुछोमांसि बानो खां, मां सां सची कोन कई। पोइ हाजाणी ज़ाइदा खे शाबस आहे, मूंखे विहारे अल्फ़ खां बे ताईं सॼो माजरो ॿुधाए। बानो बि हाणे लोड़ई थी। अधे गुलाब वारा मायूं मेड़ करे आया आहिनि त पुट खां गुली जो संग ॾियो। इहा बानो वॾे वात चवणु लॻी, मां पंहिंजी हेड़े तेड़े घर में न ॾींदसि, मां पंहिंजी जहाज़ वारे खे ॾींदसि। कहिड़ियूं अॻे जहाज़नि वारनि सां परणियूं आहिनि जो हीअ पई जहाज़ वारो मुड़ुसु वठे। अधे गुलाब बि हियांव जी बाहि खां चयुसि, चे माई कॾहिं जहाज़ में वेठी बि आहे, एॾा ऊचा ख़ाब न ॾिस त फाको करे न किरे। जाई चयईंसि न। हाणे त ॿुधूं था बानो बीमारी खां पोइ फिटी वई आहे सफ़ा। असली सुकी पाठ जी ॾाइणी थी पई आहे। बीमारियूं अधी लोड़े थियूं छॾनि। न तॾहिं तौबा तौबा कर। इहा बानो हिते हूंदी हुई, ऐं मां सुॻिची मूं लड़कंदो हो। हाणे ॾिसंदी त तौबा, हाणे ॿा बि अंदरि हलियूं वयूं आहिनि। तौबा मुंहिंजा रब तौबा। ओ अबा रोशू, वरी छा खुटो? वञी बाकस था वठी आ अबा। रोज़ बाकस कयो काॾे थियूं? खाऊं था, बाहि था ॿारियूं काॾे था कयूं? 5 रुपया माची सही दॿी, रोज़ 5 तव्हां पिनाईंदव मूंखे। अचे पी तो वारो त वठी थी ॾियां, घर जो सौदो आकड़ मां पंहिंजे काथी वठां। ॿियो कुझु बि खुटल आहे त मूंखे ॿुधाए छॾ, पोइ मोटी थो अचां त चए गिहु बि खुटल आहे, 2 पंध मां बि न कंदोमांव। पैसा अथई कुझु? हा तूं सौदो ॿुधाए। चांवरनि जे अटे जो किलो खनि था आणिजांइ। छो कणिक जी मानी तव्हांखे पेट में सूर थी ॾिए छा? मिड़ई रूह सट थो खाए, महीने मासे को चांवरनि जी मानी कयूं था, उहा बि न कयूं छा? लूणु गिहु आहे? हाओ चङो, अच दर ॾे त मां वठी अचां। कोई तो खां पुछे तुंहिंजो छा थो लॻे, कोई तो खां पुछे तुंहिंजो छा थो लॻे, ॾसणो पवंदुई है भरम रखणो पवंदुई
है भरम रखणो पवंदी खणी आंगुर मुंह ॾे इशारे में माण्हू पुछंदा तोखां मुंहिंजे बारे में खणी आंगुर मुंह ॾे इशारे में माण्हू पुछंदा तोखां मुंहिंजे बारे में तूं छा खां खयो आहे ॿुहारो मोरा कंदी न पाण ख़ैर ॾाढी मंझंदि नंढी मां भतु चाढ़ियो मां वरी ॿुहार ॾेई थी वठां तूं हाणे मंड में थींदी आहे की न ॿुहारियूं खणियो सफ़ाइयूं कंदी आहे घर जूं घर जो कमु करण सां का मंड मां घटिजी थोरी वेंदी आहे ॾाढी जॾहिं घर में कोई न हुजे न त पोइ तूं कर भले पर हाणे मोरा वेठी आहे उनजो हूंदे सूंदे तूं कंदी आहे ॿुहारियूं त इहो जुगाए थो छो अम्मा तव्हांजो मंड मां आहिनि त मां बि कंहिंजी नौकिराणी न आहियां हिननि अञा मूंखे जवान सम्झो आहे न हूअं तूं कुराड़ी आहे न मां नाज़ी जो सन्नो आहियां न जाकू छोकर खे नौकिरी मिली आहे त तुंहिंजी सरफलाई शुरू थी आहे इहे विरियूं ॾियणु इहे वात सां उथी मखणु हलणु अॻे नाज़ी सां तुंहिंजी कोन लॻंदी हाणे तूं नाज़ी खां फिथी आहे मां पंहिंजी पोटी सां जीअं वणे हूअं कयां तूं छड़ी धूताए प छॾ तुंहिंजो अधु अथसि छा मां तव्हांजे विच में अचण बि नथी चाहियां पर जे कमु नथी करणु ॾेसि न त पोइ उनजे बदिरो तूं पाण कर मां तव्हांजो ठीको न आहे खयो हा कमु न कंदीअ पोइ तोखे मां हिते दाणो पाणी खाइणु ॾींदसि मोकल थी मुंहिंजो वॻु लुंडो कजांइ करे मस्ती ॾिस त कीअं थी वॻु लुंडो कयां ओतिरो कर सुभाणे मरे त को ख़त्मो बि ॾियारा वई तूं न ॾियाराइजांइ बसि न मां पंहिंजा अमल खयूं वेंदसि दिलि त मुंहिंजी बि कोन चवंदी पर मथां माण्हुनि जी मयार खां ख़त्मो ॾियणो पवे पर हे मुंहिंजी बि ज़ाइफ़ाणी सिंध थी मां बि दाल ऐं गुआर ॾींदीसांइ उते बि भूख के तूं पंहिंजी टुई जा ज़ोर ॾे मुंहिंजे रब में आहे त मूंखे कुझु कोन थींदो हीअं जो मलाक शीखा आणंदा त कीकट पई कंदी आहे पोइ तोखे मां वारा लौज़ यादि ईंदा टरुक कुती हे हिनखे अकल त ॾियो भौंके थी बीठी तो भामा जा ये कदी ना ये बाई कदी ना गाइस अभी देखना अभी दुरड़ी कैसे करता हो इनके चइबो आहे सिंधी में दुरड़ी भरण सही आहे माना दुरड़ी माण्हू भरी ॼण भाई माना हिकिड़ो ॼणो ॼाणे वाणे एक्टिंग कंदियूं हिन शइ जी त माना अई भाउ असांखे वॾी ॻाल्हि फील थी थिए बहरहाल मासी मोरा बि घटि आहे छा दुरड़ियूं भरण में मां PhD कयूं वेठी आहियां हीअं जो दुरड़ी भरींदी आहे त माण्हू ईअं कहिड़ियूं अॻे जहाज़नि वारनि सां परणियूं आहिनि जो हीअ पई जहाज़ वारो मुड़ुस वठी वाह क्या दर्द है तेरी आवाज में शोरी करे सुनो आज तुम गाओ और आज मुद्दत के बाद ये भरगड़ दिल खोल कर नाचेगी।